नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कयूं पिया। कोटड़ी रेलवे स्टेशन वटि माल बरदार ट्रेन जी हिक बोगी पटड़ीअ तां लही वई। हादसे सबब कराची खां पंजाब वेंदड़ रेल गाॾियुनि जी अच वञ मुअतल थी वई आहे। रेलवे ट्रैक जी बहाली में 2 खां 3 कलाक लॻी वेंदा। रेलवे अख़्तियारनि पारां इहो ॼाणायो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। कोटड़ी मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर असद मंगरियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। असद, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ही कोटड़ी स्टेशन भरसा ट्रेन हादसो पेश आयो है। मालगाड़ी बिरादर जो हिकिड़ो गाड़ो जेको आहे ट्रेन रही वियो आहे। तव्हांखे ॿुधायां त को बि जानी जेको आहे नुक़सान न थियो आहे। रेस्क्यू तरफ़ां जेको आहे 2-3 कलाकनि खां वठी जेको आहे रेलवे ट्रैक खे बहाल करण लाइ जेके उन्हनि जूं कोशिशूं जारी आहिनि। जॾहिं त कराची ऐं पंजाब खां ईंदड़ वेंदड़ जेको ट्रैक ते जेके ट्रेन ईंदड़ हुयूं उन्हनि जी आमद रफ़्त जेकी आहे उहा मुअतल थी वई आहे। जॾहिं त रेलवे अख़्तियारनि जो इहो चवणु आहे त हिन रेस्क्यू रेलवे ट्रैक खे बहाल करण लाइ 3 खां 4 कलाक जेके आहिनि उहे लॻी सघनि। जी ठीक है, वरी मेहरबानी असद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।